यार सॾाए सबको जानी ज़बानी आहे आसानी कम पए कल पवे। जिए लतीफ़ जी ॿोली प्रोग्राम उॾात अनोखी आंदिया में भलीकार। मुंहिंजो नालो मनी डोमकी आहे ऐं आउं हिन प्रोग्राम जो एज़ाज़ी मिज़बान आहियां। नाज़रीन, जो कि असां हिन प्रोग्राम लाइ कैमरामैन जूं ख़ासि ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि, कैमरामैन एहसान डोमकी ऐं अली अज़हर डोमकी। ऐं प्रोग्राम उॾात अनोखी आंदिया में पेश कयो वञे थो रीडर्स अकेडमी ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड इंग्लिश लिटरेचर पोयां गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काणो जे प्लेटफॉर्म तां। दोस्तों, जेको ही मूं बंद पढ़ियो आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे रिसाले शाह जो रिसालो मां जेको सुर बरो सिंधी जे दास्तान नंबर 3 जो चौथों अहम बेत आहे। ऐं हिन बेत में असांखे दोस्तीअ जहिड़े मुक़दस रिश्ते जी, ज़ाती रिश्ते जी ऐं समाजी रिश्ते जी परूड़ पवे थी। त लाखिणो लतीफ़ फरमाइनि था त यार सॾाए सबको जानी ज़बानी आहे आसानी कम पए कल पए। Viewers, we would like to tell you that in this couplet, the great Sindhi classical poet Shah Latif talks about two kinds of friends. One kind of the friend is who only brags and boasts about friendship and does not come to any help to his friend. The other kind of the friend is a friend by his works, not by words, and proven actions, and shows his commitment and sincerity. त यार सॾाए सबको जानी ज़बानी आहे आसानी कम पए कल पवे। जेके दोस्तों असां हिन बेत जे पहिरियुनि 3 सिटनि ते थोरी निहार कयूं या निहार विझूं त असांखे ख़बर पवंदी त लतीफ़ सरकार जन फरमाइनि था त यार सॾाए सबको, यानी अॼोके हिन मुआशिरे में, अॼोके हिन दौर में हर हिकु माण्हू उहा ॿटाक या लॿाड़ हणे थो त हू असांजो दोस्त आहे। जानी ज़बानी, पर उहो लफ़्ज़ी आहे। उहा दोस्तीअ जी लॿाड़, उहा हाम, उहा लफ़्ज़ी आहे, अमली न आहे। आहे आसानी कम पए कल पए, कम पए कल पवे, यानी ईअं दोस्तीअ जी ख़ाली हाम हणणु आसान आहे। दोस्तीअ खे एडवर्टाइज़ करे ॿुधाइण त सो एंड सो ऑन असांजो दोस्त आहे, इहो आसान कमु आहे। सचे दोस्त जी परख ऐं परूड़ उन वक़्तु पवे थी जॾहिं उन में असांजो को कमु फासी पवे थो। नो मैटर in which personal position or a social ranking our friend stands in. जेकॾहिं असां हिन बेत जे नाज़रीन पहिरियुनि 3 लफ़्ज़नि ते थोरो उन्हनि ते गौर कयूं त असांखे ख़बर पवंदी त लतीफ़ सरकार जन फरमाइनि था त यार सॾाए सबको। हिकु त हिन बेत जी असांखे तरदीदी माना मिले थी, यानी जेकी 3 लफ़्ज़ असांखे नज़र अचनि था उहे 3 लफ़्ज़ ईअं न आहिनि, यानी यार सॾाए सबको। त अॼोके हिन समाजी ज़िंदगीअ में दोस्तनि जी अक्सरियत ऐं दोस्ती सिर्फ़ु लफ़्ज़ी हूंदी आहे। यार सॾाए सबको, दोस्त त इहा हाम हणनि था त असां तव्हांजा यार आहियूं, असां तव्हांजे लाइ सभु कुझु करण लाइ तयारु आहियूं, असां तव्हांजे ॾुखे वक़्त में, ज़रूरत जे वक़्त में मदद करण लाइ बि तयारु आहियूं। पर अमली तौरु ओखीअ महिल उहे यार सॾाइण वारा अणलभ हूंदा आहिनि, यानी जानी ज़बानीअ बाबति कल पई त हुन में जॾहिं कमु पए त कल पवे। त यार सॾाए सबको, हाणे हिनजी हिकिड़ी पॉज़िटिव तमामु गहरी मीनिंग लतीफ़ सरकार जिन असांखे उनजी निशानदी कनि था। ॿुधाइनि था त जेकॾहिं तव्हांजो को सचो अॾोकी दोस्त हूंदो त उहो तव्हांजी ज़रूरत ऐं कम लाइ न फ़क़ति पाण कोशा हूंदो,
बल्कि यार सॾाए सभु को ॿियनि माण्हुनि खे बि हू घुराईंदो ऐं उन्हनि खे बि अव्हां जे कम जे लाइ मेड़ मिनतूं कंदो, इलाज कंदो त हू अव्हां जो उहो कमु करे। पोइ अव्हां बि प्राउडली या फ़ख्र सां इहो चई सघो त यार सॾाए सभु को, यानी उहो जेको दोस्त तव्हांजो जेको ॾुखे वक़्त में मदद करे थो उहो सभिनी जो यार सॾाए थो। यार सॾाए सभु को यानी उन दोस्त जी वाखाण कनि था, छो त ही इज़ वेरी कमिटेड एंड सिंसियर एंड लॉयल फ्रेंड, फेथफुल बडी। दोस्तों, हिन ई बेत में असांखे हिकु उन दोस्तीअ जो बि तसवुरु पवे थो, तसवुर जी परूड़ पवे थी त जानी ज़िबानी दोस्त, यानी जानी ज़िबानीअ खे उहा कल न आहे या ख़बर न आहे त जानी ज़िबानी ऐं यार जानी में फ़र्क़ु आहे। कहिड़ो फ़र्क़ु? त जानी ज़बानी जेको आहे उहो सिर्फ़ु दोस्तीअ खे ज़माने जे अॻियां एडवर्टाइज़ करे थो, दोस्तीअ जे नाले खे सिर्फ़ु उहो दोस्त सिर्फ़ु नाले मात्र आहे, उनजी दोस्ती जेका आहे उहा नाले मात्र आहे। बल्कि जानी ज़िबानी दुनिया जो सभ खां प्यारो आम दोस्त हूंदो आहे, जेको असांजे ॾुख सुख जे लम्हनि में असां सां गॾु आहे, दर्द जे लम्हनि में असां सां गॾु आहे, तकलीफ़ जे लम्हनि में असां सां गॾु आहे, ओणाइनि ऐं ॾुखियाइनि में असां सां गॾु आहे, उन वक़्तु बि असां सां गॾु आहे। when entire world forsakes us, but a true, honest and faithful friend stands by us. He tries his utmost to help us during our crisis. उन खां अलावा दोस्तो असांखे इहा बि ख़बर पवे थी त यार सॾाए सभु को मतिलबु त ज़िंदगीअ में अहिड़े दोस्त जो हुजणु ज़रूरी आहे जेको माण्हू फ़ख्र सां चई सघे त ही मुंहिंजो दोस्त आहे, यार सॾाए सभु को। ऐं उन माण्हूअ खे, उन दोस्त खे हर को सॾाए त ही मुंहिंजो दोस्त आहे, फलाणो मुंहिंजो दोस्त आहे, निहायती नठो आहे, निहायती हमदर्द आहे, निहायती हॾोख आहे, निहायती मुख़लिस आहे, निहायती बहितरीनु इंसानु आहे, जेको दोस्तीअ में मुंहिंजी तमामु घणी सहायता करे थो पियो या आउं उनजी सहायता करियां थो पियो। उन खां अलावा दोस्तो असांखे हिन ई बेत में शाह लतीफ़ सरकार जे ख़बर पवे थी त यार सॾाए सभु को जानी ज़बानी आहे आसानी कम पए कल पवे। त कुल दोस्तीअ जो तसवुरु असांखे मिले थो उहो इहो त जेको कुल कमु सभु को आसानीअ सां नथो करे सघे त पोइ उहो कुल कमु यार जानी करे सघे थो, तव्हांजो निहायती अहम दोस्त करे सघे थो। ऐं जॾहिं त हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि असांखे दोस्तो हिन ई बेत में मंझां ख़बर पवे थी त यार जानी पंहिंजे हाजतमंद दोस्त लाइ हुनजे ॾुखे कमु या न थींदड़ कमु जेको सभु को खां कमु न थिए त उहो मुख़लिस साथी पंहिंजे उन दोस्त जी न थींदड़ कम खे बि आसानी कम में तब्दील करे छॾे। Such is the true taste of friendship, that what the entire world shows no any help, when the entire world shows no any help, a true and honest friend, committed buddy helps us out. So in this couplet we come to know, viewers, two kinds of friends. Friends by words, who are simply by words friends, and friends, the other kind of friends, friends by works, whose proven actions prove that they are sincere, committed friends to us. If we expound this idea, we may say that we come to know about two kinds of friends, loyal friend and a liar friend. One who breaks, one who only boasts about friendship. ऐं दोस्तों असांखे लतीफ़ सरकार जे हिन ई बेत में हिकिड़ी निहायती अहम ॿी ॻाल्हि बि ख़बर पवे थी त मुख़लिस ऐं सचे दोस्त जी परख ॾुखे वक़्तु या कम खे त पासे में रखो, पर आसानी कम में बि हुनजी दोस्तीअ जी कल पवे थी। त जेको सचो दोस्त हूंदो न, उहो तव्हांजो हर ॾुखियो कमु बि मुमकिन तव्हां लाइ करे सघे थो, पॉसिबल करे सघे थो, पॉसिबली करे सघे थो। पर जेको मुख़लिस दोस्त न हूंदो, जानी ज़बानी सिर्फ़ु लफ़्ज़ी दोस्त हूंदो, उहो तव्हांजो आसानी कम
आसानी कम खे करण खां बि न टाईंदो, तव्हांखे इग्नोर कंदो. Apart from this, viewers, we will come to know that this couplet of Sindhi classical poet, the great poet Shah Latif, lays a great emphasis on a social bond, friendship, that friendship is an essential bond. It helps to nurture, our mental and physical being. Friendship, good friendship, faithful friendship is like a ray of hope in the dark moments of our lives. ऐं दोस्तों जेके सुठा दोस्त हूंदा आहिनि न, मुख़लिस साथी हूंदा आहिनि, मुख़लिस साथी जेके हूंदा आहिनि न, उहे तकलीफ़ जे तंग लम्हनि में बि अव्हांजे दोस्ती वारे रिश्ते जा मुहाफ़िज़ हूंदा आहिनि. तकलीफ़ जे लम्हनि में बि, दर्द जे लम्हनि में बि अव्हांखे दिलजा ऐं तसली ॾींदा आहिनि. उन लाइ उहे सच्चा दोस्त ऐं मुख़लिस दोस्त हूंदा आहिनि. Apart from that, viewers, we come to know from this couplet or a bayt of Hazrat Shah Abdul Latif Bhittai that indirectly we get a message, and the message is clear that friendship is an essential bond, and only those can keep it, only those can stand by friendship who really understand this bond and understand the nature of this bond. Another thing we get from this couplet, that is, viewers, don't tell your friend how big is your problem. Tell your problem, how big is your friend, how generous is your friend, how kind is your friend, how helpful is your friend who helps you in crisis, who helps you in your difficult time. Remember, friends, that in our childhood days, we used to study a story in which the story was about friendship theme. The message of the story was, a friend in need is a friend indeed. This couplet also lays this, emphasis on a similar message, that your true, honest buddy is one who helps you in your difficult time, in your difficult emotional time, financial time, or your social time. If you are facing any social critical situation, your friend, true friend, comes to help you out. Friends should be helpful. Friends should be trustworthy. Friends should be the one who can stand by us through thick and thin. Not like the ones who are fair weather friends. यार सदाए सबको जानी ज़बानी आहे आसानी कम पे कल पवे. Viewers, when I was reading this bayt of Hazrat Shah Abdul Latif Bhittai, almost some other lines flashed back in my mind too about some of the works of Shakespeare too. And this is no way a comparison between the great Shah and Shakespeare, but almost a similar thought or some similar chunk of thoughts have been presented by Shakespeare too in his some works. Latif says, यार सदाए सबको जानी ज़बानी आहे आसानी कम पे कल पवे. There are some friends who are friends by words simply, and there are some friends who are friends through works, their proven actions. Shakespeare says, words are easy, like the wind. Faithful friends are hard to find. Somewhere in his work, Shakespeare again says, he that is thy friend indeed, he will help thee in thy need. This reminds me also a dialogue, a sentence, some to one or two sentences from the famous play of Shakespeare, As You Like It. These lines occur there, that most friendship is fanning. यार सदाए सबको जानी ज़बानी आहे आसानी. Shakespeare says most friendship is fanning.
let me correct, most friendship is fanning, most loving mayor of folly. So, यार सदाए सबको जानी ज़बानी आहे आसानी कम पे कल पे। तो दोस्तों इन लतीफ़ सरकार जे इन बेत जो पैगाम क्लियर आहे त सचो दोस्त उहो आहे जेको असांजे ॾुखे वक़्त में कमु अचे। उहो दोस्त जेकी ॾुखिया कम असां पाण न करे सघूं, पाण सरअंजाम न ॾेई सघूं, त असांखे उन्हनि प्री प्यारनि जी ज़रूरत पवे थी, अश ज़रूरत पवे थी त उहे असांजे कमनि खे असां लाइ आसान बणाइनि, पंहिंजे दोस्तीअ जो सचे दोस्तीअ जूं साबितियूं ॾियनि। ईअं न हुजे त यार सॾाए सभु को जानी ज़बानी। असल दोस्त उहो आहे त जेको ॾुखे वक़्त में बि कमु अचे, जेको उन वक़्तु बि असांजे कमु अचे जॾहिं सॼी दुनिया असांजे कमु नथी अचे। पर उहो सचो दोस्त असां लाइ वाहिद उहो माण्हू हूंदो आहे, फ़र्द हूंदो आहे जेको दुनिया हिकु पासे, पर उहो सचो दोस्त उन सॼी दुनिया जे बराबरि हूंदो आहे, जेको असांजे ॾुखनि खे घटाए, असांजी ज़रूरतूं पूरियूं करे, असांजे चहिरे ते मुस्कुराहट आणे थो। दोस्तो इन सां गॾु प्रोग्राम उॾात अनोखी आंदी आहे पंहिंजे पुॼाणीअ ते पुॻो। प्रोग्राम जे मेज़बान मुनी डोमकी ऐं कैमरामैन एहसान डोमकी ऐं अली हैदर डोमकी खे ॾींदा ॿिए प्रोग्राम ताईं इजाज़त।